बिन कब्रिस्तान में चौदीवारी न होने करे कब्रूं तबाह थी रहियूं आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर ज़मीन खल। जी ज़मीन, छा तफ़सील आहिनि? जी रमशा, शहबाजपुर शहर हूअं त जेको मसइलनि जे ॼार में फाथल आहे, पर उन खां अलावा शहर जा ख़ामोश शहर मसइलनि जे आमादगाह बणियल आहिनि। शहर जा तारीख़ी कब्रिस्तान कुर्क ऐं तजर कब्रिस्तान जिन में पाणी जी सहूलियत न हुअण समेत लाइटिंग जो निज़ाम बि कोन्हे, जंहिं करे शहरनि खे राति जे वॻे में लाश दफ़नाइण में पिणु तकलीफ़ रहे थी। नई शहर जे कुर्क कब्रिस्तान नई तजर कब्रिस्तान खे चौदीवारी आहे। तजर कब्रिस्तान के चौदीवारी न होने मालकी न होने सबब जानवर कब्रिस्तान अंदर काए पवन था। सितमगरी थी है तो तजर कब्रिस्तान में कब्रन के विच में गांव गंद बूटरा फुटी निकता आहिनि, जिते विच कब्रिस्तान में चौपाए माल के चारे वने तो। कब्रिस्तान अंदर मालकी न होने सबब पारे जा रहवासी खेड़ा मुखिया पिण करे रहिया आहिनि। वक्तन बवक्तन जो है माल जो है वो कब्रिस्तान अंदर काहे तो वेठो, जंहिं करे जेके कब्रूं आहिनि उहे पंहिंजा निशान विञाए रहिया आहिनि थियूं। मालकी न हुअण सबब कब्रिस्तान जो है खंडर बणिजी वियो आहे, पर हिन आम मसइले ते को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। मालकी न करण करे ॼाणायल कब्रिस्तान जेके आहिनि पंहिंजो तक़दुस विञाए वेठा आहिनि। रमशा, इहो मां अॻु में बि रिपोर्ट करे चुको आहियां त जेको कुर्क कब्रिस्तान आहे उते सैयद मिस्री शाह जी दरगाह ऐं उन खां अलावा सिंध जो मशहूरु शाइर उस्ताद पीरल कंबर उन जी मज़ार पिणु आहे। ऐं उन खां अलावा जेके ॿिया बुज़ुर्ग पीर जेके आहिनि उते दफ़न थियल आहिनि। चौदीवारी न हुअण सबब ऐं उते जेके ॿियूं सहूलियतूं न आहिनि उन्हनि करे पिणु जेको आहे शहरनि खे तकलीफ़ रसे थी। ऐं हेॾा तजर कब्रिस्तान मूं अॻु में बि ॿुधायो हो ऐं रिपोर्ट कयो हो त हिते सांगल वाटे जा जेके शहीद आहिनि सिराई कुर्बान खोयावड़, उन खां अलावा नूरुल्ला तुनियो ऐं नादर बुक्ती हुननि जूं मज़ारूं पिणु आहिनि, जिते जेको आहे वक्तन बवक्तन जेके सिंध जे मुख़्तलिफ़ जेको आहे शहरनि मां कॉमप्रस्त पार्टियुनि जा जेके काफ़िला आहिनि उहे मज़ार ते हाज़िरी भरण लाइ अचनि था। हिते जेको तजर कब्रिस्तान सां शहर आहे उन खां जेके चूंडियल नुमाइंदा ऐं सरकार लापरवाह बणियल आहिनि। हिते हालत इहा आहे त कब्रिस्तान अंदरि जेको माल चारियो वञे थो ऐं उहे फतेबिस बि आहिनि जेके कब्रुनि सां गॾु जेको आहे चौपायो माल मेहूं ॿधल आहिनि। ऐं होॾां जेको आहे गंद गाह जेको आहे कब्रिस्तान अंदरि पियल आहे ऐं पाणी जो तलाउ बि थियल आहे, पर हिन सिलसिले में जेको आहे के ॾोपा न आहिनि वरिता विया। ऐं शहरनि जो जेको चवणु आहे त ओभरे पासे खां शहर जे तजर कब्रिस्तान में जेके सूबाई वज़ीर मोहम्मद सूमरी जे भाइरनि समेत जेको आहे ख़ानदान जा माण्हू दफ़नियल आहिनि। उन टुकड़े खे त जेको आहे चौदीवारी ॾिनी वई आहे, पर जेको ओलह पासो आहे जिते तमामु घणो वॾो कब्रिस्तान आहे तारीख़ी कब्रिस्तान आहे, पर उनखे जेको आहे अञा ताईं